जामशोरो सिंध दरिया में विचोली ॿोॾि जे वहिकिरे सबबि जामशोरे जे कचे वारा अक्सर इलाइक़ा पाणी जी लपेट में अची विया आहिनि। जॾहिं त पाणीअ जे तेज़ वहिकिरे आबादगारनि जो हज़ारे एकड़नि ते बीठल फ़सुल बसर, वोण, तिर, सारियूं भाॼियूं ऐं माल लाइ पोखियल गाह पिणु लोड़े छॾियो आहे। जामशोरे जे मुतासिर थियल यूनियन काउंसिलनि में यूसी उन्नड़पुर, यूसी मोहड़ो, जबल, यूसी मंज़ूराबाद, यूसी काहोट पिणु शामिल आहिनि। जॾहिं त कचे वारे इलाइक़े में आबाद तक़रीबन 400 घरनि खे चौधारी पाणी वहिकिरे में आणे छॾियो आहे ऐं मुतासिर आबादियुनि जा ज़मीनी रस्ता बि कटिजी विया आहिनि, जॾहिं त रहवासी सख़्त परेशानी जो शिकार आहिनि। इहो बि मालूम थियो आहे त रहिजी वियल मथां वारनि इलाइक़नि में पोखियल फ़सुल ऐं आबादी खे तेज़ वहिकिरे खां बचाव लाइ मक़ामी ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत हिफ़ाज़ती बंदनि जे मरमत जो कमु शुरू करे छॾियो आहे, जॾहिं त जामशोरे इंतिज़ामिया पारां अञा ताईं कंहिं बि जोॻा उपाउ नज़रनि में न पिया अचनि। इन खां अलावा इहो बि मालूम थियो आहे त यूसी मंज़ूराबाद जे सवें रहवासी पाणी शहर में दाख़िल थिया ऐं फ़सुलुनि जे बचाव लाइ पंहिंजी मदद पाण तहत अधु किलोमीटर ताईं हिफ़ाज़ती बंद ॿधी छॾियो आहे, जॾहिं त अंदेशो इहो ज़ाहिर कयो पियो वञे त पाणी जे गुज़रंदड़ तेज़ वहिकिरे जे करे केॾी महिल बि बंधन टुटण जो ख़तरो मौजूदु आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।